मोरो खबर शामिल कर मोरो सिनेमा जिता से दिलदार सुमरो की रिपोर्ट मुताबिक इकबाल सेंटर दर्स रोड मोरो के मालिक शौकत अली राजपूत एक बयान में इल्ज़ाम हणंदे छो आहे त डॉक्टर कासिम भट्टी जो बयान ॾिनो आहे उहो कूड़ो आहे। शौकत अली राजपूत जो मुबैना तौर ते चवणु आहे त डॉक्टर कासिम भट्टी ते मुंहिंजो कर्ज़ रहियल आहे ऐं कर्ज़ घुरण तां हू ही बयान ॾिनो आहे। डॉक्टर कासिम भट्टी पंहिंजे माइटनि सां मुफ़्त में 8 खां मथे ऑपरेशन ऐं डिलीवरियूं करायूं आहिनि जेका सभु सही आहिनि। बाक़ी मुंहिंजे सेंटर खे बदनाम करण जी कोशिशि करे रहियो आहे। हक़ीक़त ही है तो कुछ सालन खां डॉक्टर कासिम भट्टी मुझे सेंटर ते OPD कंदो रहियो आहे, तॾहिं का भी शिकायत न हुई, पर कुछ टाइम खां सेंटर ते इलाज लाइ अचण वारनि मरीज़नि शिकायत ॾिनी त डॉक्टर कासिम भट्टी इलाज सही नथो करे ऐं बदतमीज़ी भी करे थो ऐं नशे में लॻे थो। जंहिंखां पोइ हिकु ॾींहुं मां डॉक्टर जी कमरे में वियसि त डॉक्टर बेहोश हो। जॾहिं मूं मालूमात वरिती ॾिठमि त डॉक्टर खे नशे जा इंजेक्शन लॻल आहिनि। जंहिंखां पोइ मूं डॉक्टर कासिम सां ॻाल्हायो। डॉक्टर कासिम मूंखे चयो त मूंखे कुझु ॾींहं ॾियो, मां पंहिंजो इलाज करायां थो, पर डॉक्टर कासिम नशे जी इंजेक्शन हणंदो रहियो। आयल मरीज़नि खे बदतमीज़ी करे ग़लति दवाऊं ॾींदो रहियो। जंहिंखां पोइ मूं 10 तारीख़ ते उनखे सेंटर मां फ़ारिग करे छॾियो। जंहिं पोइ मूंखे उन खां 5 पैसा घुरिया, जंहिं ते हिन कावड़ में अची बयान ॾिनो आहे डॉक्टर कासिम भट्टी मुंहिंजे सेंटर जो को बि सामान मौजूदु न आहे, पंहिंजो सभु सामान खणी वियो आहे। इकबाल मेडिकल सेंटर मोरो जे मालिक शौकत राजपूत वज़ीर आला सिंध सिहत जे वज़ीर अज़रा पहुचियो हो। वज़ीर दाख़िला सिंध, वज़ीर क़ानून सिंध ज़ियाउल हसन लंजार ऐं नवाब शाह NICVD इंचार्ज खे अपील कई त नशे में धुत डॉक्टर कासिम भट्टी जो चेकअप करायो वञे ऐं उन डॉक्टर जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। अस्सलाम वालेकुम। इकबाल सेंटर जो मां ओनर थो ॻाल्हायां त डॉक्टर कासिम भट्टी मूं वटि 2-2.5 साल खां हिते OPD हलाईंदो हो। त कुझु टाइम खां पोइ मूंखे ख़बर पई त कासिम भट्टी पाण खे इंजेक्शन आहिनि तो आहे पंहिंजो डिस्पेंसर पंहिंजो रखियलु हो, त उहो इंजेक्शन हणंदा। पोइ मां अॼु ओचितो वियुमि त बेहोश लॻो पियो त मां जायज़ चयमि हिनखे छा थियो आहे डॉक्टर खे। त मूंखे उतां ॾिठमि त डस्टबिन में त किन्स नीलाम इहे इंजेक्शन 8-10 पियूं। बाबा हिनखे कंहिं आहियूं, जंहिं महिल ज़ोर ॾिनमि त छोकिरे ॿुधायो त भाउ डॉक्टर हणाईंदो आहे, नशे जो आदी आहे। हिन पंहिंजे छोकिरे चयो त ऐं स्वीपर जंहिं महिल हिन वटि सफ़ाई कंदो त हुन मूंखे ॿुधायो त भई पाण खे किन्स थो हणाए ऐं असां सफ़ाई था कयूं, एतिरा इंजेक्शन असांखे मिलनि था। पोइ मां हिनखे चयोमांसि डॉक्टर साहिबु